बे पासे भी अहम ख़बर हवा ते पहुचाईंदासीं। जोहीमा जिथे गोरख हिल स्टेशन ते मोटरसाइकिल सां हादसो पेश आयो आहे। हिकु ॼणो फौत थी वियो आहे, हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। अफ़सोसनाक हादसो जोही वेझो पेश आयो आहे। गोरख हिल स्टेशन ते वेंदड़ मोटरसाइकिल हादसे जो शिकार थी आहे। हादसे सबबि हिकु ॼणो हयाती विञाए वेठो आहे ऐं ॿियो ज़ख़्मी थी पियो आहे। हादसे वारे हंधि पयल आहे। आगाह कयूं पिया जोहीमा गोरख हिल स्टेशन ते मोटरसाइकिल सां हादसो पेश आयो आहे। हादसे सबबि हिकु ॼणो फौत ऐं हिकु ज़ख़्मी थी पियो आहे। फुलजी स्टेशन वासी नौजवान फरहान दावच फौत थी वियो आहे, जॾहिं त हिकु ॼणो नौजवान ज़ख़्मी थी पियो आहे। एम्बुलेंस जी सहूलियत न हुअण सबबि नौजवान जो लाश हादसे वारे हंधि पयल आहे। सबबि हिकु ॼणो फौत ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। जोहीमा या ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। अवां खे आगाह कयूं पिया गोरख हिल स्टेशन ते मोटरसाइकिल सां हादसो पेश आयो आहे। हिकु ॼणो फौत ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। जोहीमा टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर अमर लाशारी। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। अमर लाशारी, आगाह कजो हादसे बाबति। जी मुबशर सिंध जी में एक नौजवान जो है वो फौत थी वियो आहे। तव्हांखे ॿुधायां त जेके गोरख वारो रस्तो आहे उहो इंतिहाई ख़राब हुजण जे करे जेको मोटरसाइकिल सवार आहे उन सां रोड हादसे जे नतीजे में फुलजी स्टेशन जो रहवासी नौजवान आहे फरहान दावच उहो मौके ते फौत थी वियो आहे, जॾहिं त हिकु नौजवान जेको आहे उहो ज़ख़्मी थी पियो आहे। ऐं इन गोरख वारे रस्ते सां किथे बि एम्बुलेंस जी सहूलियत न हुजण जे करे जेको नौजवान जो लाश घणी देरि ताईं त ईद जे करे नौजवाननि जो वॾो अंग जेको आहे उहो मोटरसाइकिलनि ज़रिए गोरख ते पहुतल आहे। ऐं जंहिं करे तेज़ रफ़्तारी या गोरख जो रस्तो ख़राब हुजण जे करे जेके हादसा आहिनि उहे मामूल बणियल आहिनि। ऐं उन हादसे जे नतीजे में नौजवान फरहान दावच जेको आहे उहो फौत थी वियो आहे। जी अमर लाशारी, अवां जी वॾी महिरबानी तफ़सील ॿुधाइण जे लाइ।